रहमान हुजण जो इंतखाब साईं आजिज़ हुजण जी शाइरी। सितम केस ताईं ज़ुल्म केस ताईं, सितम केस ताईं ज़ुल्म केस ताईं, अञा सिंध सहंदी ज़ख़्म केस ताईं। अञा केसी बाघियूं रतो छाण थींदियूं, अञा केसी बाघियूं रतो छाण थींदियूं, घसंत गिलबा जिस्म केस ताईं। अञा सिंध सहंदी ज़ख़्म केस ताईं। अञा केसी बेदाद बगदाद थींदा, अञा केसी बेदाद बगदाद थींदा, ऐं ज़ालिम जा थींदा ज़ुल्म केस ताईं। अञा सिंध सहंदी ज़ख़्म केस ताईं। अञा केसी मज़लूम बेॾोह मरंदा, अञा केसी मज़लूम बेॾोह मरंदा, ऐं जाबिर जा ढकबा जुर्म केस ताईं। अञा सिंध सहंदी ज़ख़्म केस ताईं। जे मिलबो त हाणे सरेआम मिलबो, जे मिलबो त हाणे सरेआम मिलबो, हिजाबन में रहबो सनम केस ताईं। अञा सिंध सहंदी ज़ख़्म केस ताईं। जे लिखबा त आजिज़ बग़ावत जा लिखबा, जे लिखबा त आजिज़ बग़ावत जा लिखबा, विछोड़न जा लिखबा नज़म केस ताईं। अञा सिंध सहंदी ज़ख़्म केस ताईं। सितम केस ताईं ज़ुल्म केस ताईं, अञा सिंध सहंदी ज़ख़्म केस ताईं।